कيبر مٽياري में सरकारी جانورن جي اسپتال ڊاڪٽرن جي نه هوجڻ جي ڪري اسپتال جا هيلپر ڊاڪٽر جي جائي تي ڪم ڪرڻ لڳا. ڊاڪٽر صرف پگهارون کڻڻ ۾ مصروف. حسين ترڪ ميڊيا سان ڳالهائيندي چيو ته سرڪاري جانورن جي اسپتال جا ڊاڪٽر صرف پنهنجون پرائيويٽ اسپتالون هلائين ٿا. مٽياري جانورن جي اسپتال ۾ صرف سندن هيلپر ڪم ڪن ٿا ۽ ڊاڪٽرن جي غير موجودگي ۾ اسان جي جانورن جو صحيح علاج نه پيو ٿئي. ان ڪري اسان کي تمام پريشانين کي मुंहुं ॾियणो पवे थो ऐं काफ़ी असांजा जानवर मरी विया आहिनि. असां अपील था करियूं त वज़ीर आला सिंध ऐं DC मटियारी खे अहिड़नि डॉक्टरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कराई वञे ऐं असांखे परेशान थियण खां बचायो वञे. पटे वालो वैक्सीन इहो कंदो आहे. हिकिड़े साल आयो उनखे ऐं होसि कोन, शायदि उनखे पैसा कोन मिलिया. हर साल 500 रुपया ॾींदो आहियां, वैक्सीन करे वेंदो आहे. हेल मूं पैसा कोन पाण मुंहिंजूं 3-4 बीमार पियूं. हिकिड़ी ॿ डॉक्टर हथ न मारी आहे. सरकारी डॉक्टर थी करे क्लिनिक पंहिंजी खोले वठनि, उते ई वठी 5-7 मूं भरिया आहिनि. मुंहिंजी मयूं कोन बचियो. ऐं अॼुकल्ह केतिरियूं मूं दवाऊं आहिनि. कल्ह वियो आहियां, इहो डॉक्टर वेठो, इहो ज़ात बि चङी आहे, नालो मूंखे ज़हन न लही वियो आहे. भाउ असांजी ड्यूटी आहे हिते रुगो तव्हांखे पर्ची कटे ॾींदासीं. इन खां पोइ तव्हां वेंदव, हिते तव्हांखे दवा कान मिलंदी, हैदराबाद मिलंदी, उते वञी दवा वठी अचो ऐं हिन नमूने सां तव्हांखे दवा हणी आहे. पोइ हाणे असांखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर कान्हे का आउं वियो आहियां हैदराबाद दवा वठी आहियां. जीअं तीअं करे मैं कही आहे केरु चलण लाइ तैयार कोन्हे. मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com.